सन वेझो मानसद शहर के इंडस हाईवे से गंढींदड़ पुल किरी पई जे सबब इलाइक़े वासियुनि खे अच वञ में तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। आम तौर ते उहो चयो वञे थो त सिंध जे तरक़ियाती मनसूबनि खे करप्शन जी अॾोही खाई चट करे छॾियो आहे, जंहिं जे करे सिंध जा मेगा प्रोजेक्ट वरिह गुज़री वञण जे बावजूद बि मुकमल नाहिनि थी सघिया। उन्हनि मेगा प्रोजेक्टनि मां RBOD सिम नालो बि हिकु आहे। उन सिम नाले मथां शहरनि ऐं ॻोठनि खे इंडस हाईवे रोड सां ॻंढींदड़ पुलियूं मुबैना करप्शन जे भर चढ़ी वयूं। पुलियुनि में मुबैना नाक़्स मटीरियल इस्तेमालु थियण जे करे उहे वक़्त खां अॻु टुटी पयूं, जंहिं जे करे उहे टुटल पुलियूं अवाम जे लाइ परेशानी जो सबबु बणियल आहिनि। वीडियो में नज़र ईंदड़ ही टुटल पुल तेलके जो हेड क्वार्टर सॼो वेंदड़ शहर मांझनि जी उहा मुख्य RBOD जी पुल आहे, जेका मांझनि शहर जी 20,000 आबादीअ खे इंडस हाईवे रोड सां ॻंढे थी ऐं ॿाहिराड़ियुनि जे ॻोठनि खे मांझनि शहर में दाख़िल थियण जे लाइ अहम किरदारु अदा करे थी। हिन 200 फुट पुल जे तइमीराती कम में बि ठेकेदार पारां मुबैना नाक़्स मटीरियल इस्तेमालु कयो वियो, जंहिं जे करे पुल जे हिक पासे जी दीवार धमाके सां वक़्त खां अॻु किरी पई ऐं सॼी पुल में वॾा वॾा ॾार पइजी विया आहिनि। तेलके जी नादरा हफ़ीज़ असिस्टेंट कमिश्नर मांझनि तेलका अस्पताल तोड़े मांझनि तेलके जो कार वहिंवार हलाईंदड़ समूरियूं आफ़ीसूं मांझनि शहर में हुजण जे करे मुख़्तलिफ़ शहर ऐं ॻोठनि जा रहवासी मुख़्तलिफ़ कमकार सांगे मांझनि अचनि था ऐं रोज़ानो सवें जी तइदाद में गाॾियुनि जो हिन पुल तां गुज़र थिए थो। हिन पुल तां गुज़रंदड़ माण्हुनि जे लाइ ही पुल कंहिं ख़तरे खां ख़ाली न आहे। पुल कमज़ोर थी वञण जे करे कंहिं महिल किरी सघे थी ऐं को वॾो हादसो पेश अची सघे थो। मांझनि शहर जा मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पुल जी ख़स्ता हालत ते गणतीअ जो इज़हार कंदे आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क जे हूअं बि तरक़ीअ में चवंदा आहिनि त अहम जेके शयूं हूंदियूं आहिनि, शाहरा हूंदा आहिनि, रोड रस्ता हूंदा आहिनि, पुलूं हूंदियूं आहिनि। ऐं मज़ेदार ॻाल्हि त तेलके जो हीउ हेडक्वार्टर आहे ऐं हीअ जेका पुल आहे सा मेन गुज़रगाह आहे ऐं RBOD जेको सिम नालो ठहियो उनजो मेन गुज़रगाह आहे ऐं तक़रीबन सॼी जेका अच वञ थिए थी सा हिते ई थिए थी। ठीकु आहे, जेके ॻोठ जा माण्हू आहिनि या इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे त वाक़ुफ़ु आहिनि त हीअ पुल किरी पई आहे, पर जेके ॿाहिरियां माण्हू अचनि था गाॾियुनि में इत्तेफ़ाक़ आहे, थी सघे थो त का कंहिंजो ॿचड़े वारनि जी गाॾी जेका था वञे पुल जे हुन पासे किरे नुक़सानु थी सघे थो, जानी नुक़सानु थी सघे थो। हालांकि बदकिस्मती आहे त हिते जॾहिं जेसिताईं एहतिजाज नथा थियनि, एहतिजाज नथो माण्हू करे, तेसिताईं उहे मसइला हल नथा थियनि। इन करे जे गवर्नमेंट खे जेके बि लाॻापियल इदारा आहिनि RBOD वारनि खे असीं वरी बि बतो शहरी हथबदी गुज़ारिश कयूं था त इन खां अॻु जो वॾो को जानी नुक़सानु थिए बहितर आहे त हिन जी तइमीर कराई वञे। मुल्क जे अंदरि प्रोजेक्ट कमीशन लाइ हुजनि ऐं हीअ RBOD जो प्रोजेक्ट अरबे रुपयनि जो प्रोजेक्ट हो, जंहिंमां सिंध खे कुझु बि न मिलियो। सिंध टैक्स ॾिना, सिंध व्याज भरिया ऐं सिंध जे माण्हुनि जा रस्ता रोड उहे सभु हिन RBOD जे सिम नाले जे करे बंदि थिया। उन वक़्त बि हिन इलाइक़े जे माण्हुनि तमामु वॾियूं रड़ियूं कयूं त हीअ सिम नालो ऐं हीअ जेको RBOD जो जेको प्रोजेक्ट आहे उहो बुनियादी तौर ते माहौल जी आलूदगीअ जो सबबु बणिजंदो। इंसानी जेके माण्हू रोज़ु औरतूं ॿार रस्ता उन्हनि जा बंदि थी विया। पोइ हीअ पुलियूं ठहियूं ऐं पुलियुनि में जेका तव्हां ॾिसो था जेको मटीरियल इस्तेमालु थियल आहे इंतिही नाकारा मटीरियल इस्तेमालु थियल। मुशरफ जे दौर खां वठी हिन वक़्त ताईं RBOD जो इहे हेॾो सारो अरबे रुपयनि जो प्रोजेक्ट अञा ताईं अनकम्पलीट आहे। गॾोगॾु 15 साल जेका सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत रही उन जी करप्शन जा बि ही चिटा ऐं वाज़े जेके तव्हांजे अॻियां सबूत मौजूदु आहिनि। हाणे मसलन DC असां वटि मौजूदु आहे, हीअ सिम नालो केतिरा ई माण्हू रोज़ु हिन जे मथां गुज़रनि था। वॾी गाॾी नथी गुज़री सघे, राति जे ऊंदाईअ में माण्हू मोटरसाइकिलुनि समेत वञी हिन में किरनि था, पंधु माण्हू नथा हली सघनि। पर असांजी जेका इंतिज़ामिया आहे डिस्ट्रिक्ट जी, उहा डिस्ट्रिक्ट जी इंतिज़ामिया सुठी पई आहे, निंड में आहे। उनखे चूंडणी जाॻाइण जी ज़रूरत आहे। आवाज़ टी खे शाबस आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे जो तव्हां हिन अहम इशू ऐं तेलके हेडक्वार्टर मांझंद आहे ज़िले जामशोरे जो, उनजी जेकॾहिं हीअ सूरत हाल उन इंट्रेंस जेका आहे उहा ख़तरनाक आहे त पोइ अंदरि छा सूरत हाल हूंदी तव्हां पाण अंदाज़ो कयो। मेन पुल आहे, सॼे शहर जे अच वञ आहे, ॿार बचो अचे थो, ॿियो त चयो पर हितां माल अचे थो में उहे बि किरी सघनि थियूं। भला केरु करे यार, केरु कोन थो ठाहे, को धणी साईं कोन्हे को। वोटनि जे टाइम में ईंदा आहिनि पर पोइ त असां ॾिठे ई करे कोन्हे अखे केतिरो टाइम थियो आहे, को कोन थो अचे। छा करियो उतालो या पुल ठाहिनि, ॿियो त असांखे कुझु कोन थो खपे, सीधी गुज़ारो करियूं, पुल ठाहिनि महिरबानी करे। मांझनि तेलके जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि उहो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द मांझनि शहर जी ही मुख्य RBOD जी पुल खे तइमीर कराए शहरीन तोड़े ॻोठाणनि खे कंहिं वॾे हादसे जो शिकार थियण खां बचायो वञे। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ सन।